नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्त के बिरासिटी मां ख़बर ॾींदड़ बिरासिटी भरिसां आपाशे खाते जी नायली सबब बदका माइनर मां निकंदड़ वाटर ओवरफ्लो थियण सबब पानी शहरी आबादी एहतशाम शाह कॉलोनी में दाख़िल थी वियो। 20 खां वधीक घर पानी हेठि अची विया। शहरियुनि पंहिंजी मदद पाण तहत ओवरफ्लो वारे हंध ते पहुची बंद ॿधो। उन सिलसिले में रवासिन निसार लहराणी, गुलाम शबीर मीराणी ऐं ॿियनि चयो त इरीगेशन खाते बिरासिटी जी नायली सबब बदका माइनर मां निकंदड़ वाटर ओवर थियण सबब पानी असांजे घरनि में दाख़िल थी वियो आहे, जंहिं सबब असांजा घर ऐं ॿियो क़ीमती सामान पानी हेठि अची वियो आहे। हिननि चयो त अॻु बि केतिराई भेरा साॻी वाटर मां हंध तां गारा पवण ऐं ओवरफ्लो थियो आहे। हिननि ॿुधायो त आपाशी अमले तोड़े हद जे MPA सैयद मुराद अली शाह खे आगाही ॾियण बावजूद असांजो को बि तदारुक न थी सघियो आहे। हिननि इरीगेशन खाते जे वज़ीर समेत ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त बिरासिटी जे इरीगेशन अमले खिलाफ़ कार्रवाई करे असांजे घरनि मां पानी निकाल करायो वञे, जीअं असां वधीक नुकसान थियण खां बची सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।